अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों एलियस अब्बासी किताब आहे प्यासी धरती रमदा बादल। नाविल निगाह सिराज किस बटरी। रात पइजी वई। थाणे अंदरि बिजलीअ जूं बतियूं ॿ ॿरण लॻियूं, पर लाकब अंदरि का बि बती न हुई। हू सीखनि मां ॿाहिरि जो समूरो नज़ारो ॾिसी थे सघिया, पर हिननि खे केरु चङी तरह ॾिसी न थे सघियो। हिननि जे लाकब अंदरि ऊंदहि गाॾियुनि रोशन पाछा पइजी रहिया हुआ ऐं अनू उन्हनि पाछोलनि में निहारणु लॻो। वेठे वेठे अलाए जे हिन खे छो उहो ख़्यालु अची वियो त माण्हुनि जी ज़िंदगी बि उन्हनि पाछोलनि जहिड़ी आहे, जिन में ऊंदहि जा पटा ज़्यादा आहिनि ऐं उजाले जा घटि। शायदि सूबेदार, जमादार ऐं ॿियनि जे पाछोलनि में रुॻो उजाले जा पटा ज़्यादा ऐं हिननि लाइ वलूअ लाइ वेंदे हिन पोड़े मौलवीअ लाइ ऊंदा पाछोला वधीक हुआ। हिन जे ज़हन में हिकु ख़्यालु आयो त छा बि थी पवे, हिन जी ज़िंदगीअ में वरी कॾहिं बि ऊंदा पाछोलो न हूंदो, चाहे उन उजाले खे हथु करण लाइ हिन खे रोज़ु हिकिड़ो खून करिणो पवे। हिन जो अज़म अञा महज़ सीमा बि हालति में हो, पर उन अज़म हिकु पुख़्ते ख़्याल जी हैसियत ज़रूरु हासिलु करे वरिती। उन्हनि ऊंदाहनि उजालनि ते सोचींदे हिन खे अलाए जे केॾी महिल निंड अची वई। हिन हिकु ख़्वाबु ॾिठो, जंहिंमें हिन पाण खे हिकु वॾी बयाबान में अकेलो ॾिठो, जिते को पखी पखण बि नज़र न थे आयो, वण टण जो त को नालो निशान बि कोन हो। ऐं पोइ के जानदार चड़ा वॼाईंदा हिन ॾांहुं वधंदा थे आया। उन्हनि जानदारनि जो सॼो धड़ जानवरनि जो हो ऐं संदनि सिर माण्हुनि जा हुआ। सूबेदार बि हुआ ऐं जमादार बि हुआ। उन्हनि जानवरनि चइनी तरफ़नि खां हिन ते हमिलो कयो ऐं बेयारो मददगार महज़ डप खां हेॾां होॾां भॼणु लॻो, पर केॾां बि भॼण जी वाट न थे मिलियसि। जेॾां थे मुड़ियो तेॾां उहे भूतनि जहिड़ा जानवर वधंदा थे आयसि। हिकु पासे खां हिकु शख़्स भॼंदो थे आयो। हिन जी दिलि ख़ुशीअ खां टपा ॾियणु लॻी। हिन सुञातो त उहो गुलू हो, पर वेझो अचण ते हिन ॾिठो त गुलूअ जे जिस्म ते वलूअ जो मुंहुं लॻल हो। हिन जे हिकिड़े हथ में कुहाड़ी हुई ऐं ॿिए हथ में बुंबो, जंहिंसां हू माण्हुनि खे क़ब्रिस्तान में डेॼारींदा हुआ। वलूअ ईंदे ई कुहाड़ी हिन जे हथ में ॾिनी ऐं पाण बुंबो वॼाइण बीह रहियो। केतिरा जानवर त बुंबे जे आवाज़ ते पोयां पेर करे वठी भॻा, पर के हिन ते उलर करे आया ऐं हिन केतिरनि खे उन कुहाड़ीअ सां किराए विधो। पर सूबेदार ऐं जमादार हिन ॾांहुं वधंदा आया ऐं हिन खे ओचितो को ख़्यालु आयो ऐं हिन खीसे में हथु विझी 100 जा नोट संदनि आॾो उछलाया। नोटनि ते नज़र पवंदे ई सूबेदार ऐं जमादार पुछ लोॾींदा हिन जे पेरनि में वेही रहिया। हिन नफ़रत मां मुंहुं ॿिए पासे करे थुक फिटी कई ऐं वधी वलूअ खे भाकुर पाइण लाइ अॻिते वधियो, पर वलू पोइते हटंदो वियो। हीउ हिन खे झलण लाइ अॻिते वधणु लॻो ऐं वलू पोइते हटणु लॻो। ओचितो गुलूअ जो आवाज़ु हिन खे धूंधाड़े रहियो हो, यरबण सां तोखे छा थियो आहे? उथी, सुबुह थी वियो। हू मालक उथी वेठो। छा थियो? चाचा वलू केॾांहुं वियो? गुलूअ चयो। ज़रे घटि घोटा ॾेई मुंहिंजो साहु कढियो हुअई, को ख़्वाबु लधुई छा? अनूअ खे ॼणो त शर्मिंदगी वेठी वई। हा, ख़्वाबु पे ॾिठमि, ॾाढो अजीब ख़्वाबु हो। ईअं चई हू उथी वेही रहियो। चङो सिजु चढ़ी आयो हो। हिन पासे खे हिन सिपाहीअ खे सॾु कयो। पेशाब लॻो अथमि, अनूअ चयो। सिपाही दरवाज़ो खोले हिन खे ॿाहिरि अङण ॾांहुं वठी वियो ऐं पेशाब खाने ॾांहुं इशारो करे पाण दर वटि बीही रहियो। जॾहिं उतां निकितो त पंहिंजे मुंहं ते छंडो हणी कमीस सां उघंदो ॿाहिरि निकितो। हिन जे साम्हूं खट ते को माण्हू सुतल नज़र आयो, जंहिंजा ॿई पेर पटियुनि सां ॿधल हुआ ऐं मुंहं ते बि कुझु पटियूं ॿधल हुअसि। हिन हिकदमि सुञातो सुतल माण्हू वलू हो। हू घड़ी बीही हिन खे ॾिसंदो रहियो, पोइ पुलिस वारे जे चवण ते अॻियां वधियो। लाकब वटि पहुतो त तलवार कट मुछनि वारो हिकु ॿिए कारे कोट पियल माण्हूअ सां मुंहां गॾु। नौजवान मुरकंदे पुछियो, कहिड़ा हाल आहिनि? मिड़ई गुज़री वई, अनूअ जवाबु ॾिनो। अव्हां जे लाइ ज़ामिन जो बंदोबस्तु करणु आयो आहियां। अनूअ जी दिलि ज़ोर ज़ोर सां धड़कण लॻी त छा उहो सभु सच हो? नौजवान जेको सॼण पणे वारो हथु ॾेई वचन ॾिनो हो, सो एतिरो जल्दी पूरो थियण ते हो। हिन खे यकीन ई न पियो आयो त हिकिड़ो इंसानु को ॿिए इंसान सां हमदर्दी बि करे सघे थो। पर हिन खे हिकु अजीब वहम अची वरायो। नंढे उस्ताद बि त हिननि खे होटल वारे खां छॾायो हो, किथे हीउ बि नंढो उस्ताद त न साबित थिए। कारे कोट वारो हमराह सूबेदार वारे कमरे ॾांहुं हलियो वियो ऐं नौजवान वरी हिकु सिपाहीअ सां ॻाल्हाइण में लॻी वियो। घड़ीअ खां पोइ कारे कोट वारो हमराह सूबेदार सां गॾु वधी लाकब ताईं आयो। सिपाहीअ इशारे मिलण ते दरवाज़ो खोलियो ऐं सूबेदार ॿिन्हिनि खे ॿाहिरि निकिरण लाइ चयो। अड़े छोरा, निकिरो ॿाहिरि।
वरी जे मुंहिंजे वर चढ़िया आहियो त खल लाहे छॾींदोसांव। अनूअ में ज़िंदगी मोटी आई हुई ऐं हिन खिलंदे चयो, साईं ख़ुदा दुश्मन खे बि अव्हांजो मुंहुं न ॾेखारे, पर भायां थो त मुंहिंजी मुलाक़ात वरी बि थींदी, तंहिंजी पक अथमि, पर उहा मुलाक़ात हिकु ॾोही ऐं सूबेदार जी हैसियत में ख़ुदा कंदो त न थींदी। गुलू अनूअ जी एतिरी ॻाल्हाइण ऐं जुरत भरे अंदाज़ ते हैरत मां हिन खे ॾिसंदो रहियो। नौजवान बि खिली ॾिनो, सूबेदार बि खिली ॾिनो ऐं नौजवान ॾांहुं ॾिसी हिन चयो, हिन छोरे खे संभाले रखिजो, मतां सभिनी खे न हणायव काठ में, अवी को ख़्यालु न करियो। अवी वरी जॾहिं हिन सां मिलंदा त अवी हिन खे सुञाणींदा बि कोन। ईअं चई हिन सूबेदार खे सलाम कयो ऐं कारे कोट वारे सां गॾु अनू ऐं गुलूअ खे वठी ॿाहिरि बीठल मोटर में अची वेठो। ड्राइवर खे चयईं, हल बंगले ते। बंगले जो नालो ॿुधी अनू वरी बि वीचार में पइजी वियो, ही त के वॾा शाहूकार था ॾिसजनि, मोटर बि पंहिंजी अथनि ऐं वकील बि पंहिंजा, तॾहिं बि हफ़्तो सूबेदार खे था पहुचाइनि। काफ़ी घिटियूं तय कंदा उहो अची बंगले जे दरवाज़े ते पहुता। हिकु वॾे लोही दरवाज़े अॻियां हिकु पठाण वेठो हो। हिन मोटर सुञाणे 2-3 ठोंगा दरवाज़े ते हयां त दरवाज़ो वॾो चीकाट करे खुली पियो। अंदरि घिड़िया त अनूअ ॾिठो त दरवाज़े जे पुठियां 2 कदावर मुड़ुस दरवाज़े जे ॿिन्ही पासे बंदूकूं खणी बीठा हुआ। नौजवान वरी बि ड्राइवर खे चयो, वकील साहब खे छॾे मोटी अच। अनवर मोटर मां लही जाइ जो जाइज़ो वरितो। विची जाइ जे चइनी पासे आलीशान गिलमन जहिड़ी छबर विछायल हुई ऐं उन जे किनारे किनारे चओ तरफ़ गुलाब, मोतिया ऐं ॿिया रंगारंगी गुल फुटल हुआ। छबर खां अॻिते हिकु नंढड़ो आगूंदो, जंहिंजे मथां छटीअ वांगुरु हिकु आॾी छत हुई, जंहिंजे विच में ॻाढ़ा सावा पीला पथर लॻल हुआ। उन आगुंद में नेट जूं ठहियल ॾेढियूं कुर्सियूं पियल हुयूं। उन नेट में बि मुख़्तलिफ़ रंग हुआ, ॻाढ़ा, नीरा, पीला ऐं सावा। हेठि फ़र्श अहिड़ियुनि सिरुनि जो ॿधल हो जो हूअं त कंहिं गालीचे वांगुरु थिए लॻो, पर किथे किथे ईअं थिए मालूम थियो ॼण त ॼाणी वाणी हिकु लसे पथर जा रंगारंगी टुकड़ा हणी छॾिया हुआ, जिन में का बि हिकु सारीकी सिधाण न हुई। उन जे बावजूदि अखियुनि खे ॾाढा सुठा थिए लॻा। हिकु पासे खां हिकु नंढो दरवाज़ो हो, जंहिं ते नौजवान ठक ठक कई ऐं दरवाज़ो हिकु ज़ाइफ़ा खोलियो। उहा ज़ाइफ़ा बिल्कुलु सफ़ेद कपिड़नि में मलबूस हुई ऐं संदसि मुंहं ते हिकु अजीब मुर्क हुई। ऐं हिन चयो, होॾां पींघे वारे कमरे में हलिया वञो। अनूअ उन कमरे जो बि जाइज़ो वरितो। हेठि फट ते हिकु अहिड़ो गालीचो पियल हो जंहिंमें हिन जो सॼो पेर अंदरि खुपी वियो ऐं कमरे जे चइनी कुंडनि ताईं विछायो पियो हो। कमरे जे 3 तरफ़नि खां वेहण जा कोच पियल हुआ ऐं थोरे थोरे फ़ासिले ते नंढियूं अजीब ढोल जूं टेबलूं रखियल हुयूं, जिन ते ताज़नि गुलनि सां भरियल गुलदान रखियल हुआ। हिकु कुंड में हिकु सुहिणे काठ जी पेती रखियल हुई, जंहिंजे भर में तारनि में अटकियल रिकार्ड टिंबिया पिया हुआ। हिन अहिड़ा रिकार्ड ॻोठ जे होटल में तूतारे वारे फ़ोने ते वॼंदे ॾिठा हुआ। हिन सोचियो त उहो बि को फ़ोन हूंदो। छत ते वॾियूं ख़ूबसूरत बतियूं पियूं लटकियूं ऐं चइनी कुंडनि में मुख़्तलिफ़ रंगनि जे सीखुनि में बिजलीअ जा पखा लॻल हुआ, जिन मां फ़क़ति हिकिड़ो हली रहियो हो ऐं चइनी पासे बि फिरियो। हिकिड़ी दीवार में हिकु शीशे जो कबट रखियल हो, जंहिंमें शीशे जा सुहिणा सुहिणा बर्तन ऐं के रांदीका रखियल हुआ। ॿियनि भितियुनि ते वॾनि वॾनि फ्रेमनि में के तस्वीरूं टंगियल हुयूं। कनि तस्वीरुनि ते शीशा चढ़ियल हुआ, कनि ते शीशा कोन हुआ। हिन खे बिना शीशनि तस्वीरूं ॾाढियूं वणियूं। ख़ासि करे हिकु तस्वीर त ॾाढी वणियसि, जंहिंमें हिकु हारी सरसब्ज़ ॿनियुनि ॾांहुं गाह जी गाॾी काहे पियो वञे। गाॾी गप में फासी पई अथसि ऐं पाण लही गाॾीअ जे चाक खे कुल्हे जो ज़ोर ॾेई रहियो आहे। चाक अधो गाबरो गप मां निकिरी आयो आहे, पर एतिरे ज़ोर ॾियण सां हारीअ जो सॼो बदन पघिरिजी वियो आहे ऐं संदसि अखियुनि में हिकु अजीब अज़म नज़र थो अचे। ॼण त जेसीं गाॾी गप मां न निकिती अथसि तेसीं पोरियत ज़ोर लाहींदो रहंदो। हिन खे वलूअ जूं अखियूं यादि अची वियूं। हिन खे पंहिंजे पीउ जूं अखियूं यादि अची वियूं, जॾहिं हिन जे ॿनियुनि खे अञा कलर न खाधो। हिन खे ॻोठ जे अनेक हारियुनि जूं अखियूं यादि अची वियूं, केतिरी न हिकु जहिड़ाई हुई अखियुनि में। हू कमरे ॾिसण में एतिरो मऊ हो जो नौजवान अची कुल्हे ते हथु रखियुसि। हू ॼण कंहिं ख्वाब मां जागी पियो। नौजवान खेसि पाण सां हलण जो इशारो कयो। अंदरि जंहिं कमरे में पहुता उन में ज़रे घटि ऊंदहि हुई, फ़क़ति नीरे रंग जो हिकु नंढड़ो बल्ब हल्की रोशनी ॾेई रहियो हो। उन कमरे में बि हिकु थुल्हो कालीन विछायल हो
ऐं दरवाज़े जे बिल्कुलु साम्हूं भित में हिकु वॾी आरसी खुतल हुई, जंहिंमें हू टई पाण खे ॾिसी थिए सघिया। कमिरो एतिरो ख़ूबसूरतीअ सां सजायलु हो जो अनूअ खे पंहिंजे कपिड़नि ऐं जिस्म जी गंदगीअ जो पहिरियों भेरो अहसासु थियो ऐं पंहिंजे बबूत थियल वारनि ॾांहुं हिन जो हथु बिना कंहिं इरादे खॼी वियो। सभ खां हैरत जहिड़ी ॻाल्हि जा हिन खे लॻी सा हुई हिन जो क़दु। हू तक़रीबन उन नौजवान जे क़द जो हो, फ़क़ति जिस्म हिन खां सन्हो होसि। हिन हमेशह पाण खे नंढो भायो, पर उन आरसीअ में त हू कदावर मुड़ुस ते लॻो। रुॻो संदसि जिस्म में कुझु कमी हुई। आरसीअ जे अॻियां हिकु वॾी मंजी पई हुई, जंहिंजा पाया हालनि जे जंडरीअ जा हुआ। आरसी जे बिल्कुलु हेठां हिकु पेतीअ जहिड़ो शीशे जो कबट हो, जंहिंमें केतिरियूं शीशियूं, फणोटा ऐं बुर्श निहायत सफ़ाई ऐं सलीक़े सां रखियल हुआ। कमरे में हिकु पासे पुराणनि हालनि जो ठहियलु वॾो पींघो पियल हो, जंहिंमें रेशमी विहाणनि ते टेक ॾियो उहा साॻी औरत अधु लेटी पई हुई, जंहिंखे थाणे ते ॾिठो हुओ। सफ़ेद कपिड़नि में मलबूस हिकु ॿी औरत हिन जे टंगुनि खे ज़ोर ॾेई रही हुई। खेसि ज़रिया जे भर्त जो चोलो पियल हो ऐं रेशमी सफ़ेद शलवार। पींघे जे साम्हूं हिकु वॾी खट ते हिकु निहायत पुरतकल बिस्तरो विछायो पियो हो ऐं ईअं थिए मालूम थियो त घड़ी अॻु उन बिस्तरे तां को उथियो आहे। खट खाणोठ जी सतरंगी जंडरीअ जो नमूनो हुई। अनू अञा खट जे पायनि जे जंडरीअ जो कमु ॾिसी रहियो हो त हिन खे चपटीअ जो आवाज़ु ॿुधण में आयो। हू सॼो दहिलजी वियो। चपटी वॼण सां अछनि कपिड़नि वारी माई उथी हली वई ऐं उहा औरत विहाणनि तां उथी वेठी ऐं संदसि पेर पींघे खां हेठि लटकी कालीन ते ॼमी विया। हीअ आहिनि छोकिरा, हिन निहायत मिठे आवाज़ में चयो। हिन जंहिं नमूने सां सिंधी ॻाल्हाई, उन मां अलाए छो हिन खे ख़्यालु आयो त उहा हिन जी पंहिंजी ॿोली कान हुई। हा जी हा, नौजवान मुख़्तसिर जवाबु ॾिनो। तुंहिंजो नालो छा आहे? हिन हेकारी वधीक मेठाज मां अनूअ खे चयो। अनवर खे संदसि माउ खां सवाइ कंहिं ॿिए एतिरे मेठाज सां न सॼो हो। हिन जे दिलि में सुॾको भरिजी आयो, जंहिंखे रोकींदे हिन हबकंदे चयो, अनवर, नालो ॾाढो सुठो आहे। उन औरत चयो ऐं अनूअ खे हिन जे लाइ हिकु अजीब मोहबत जागी आई। हीउ पहिरियों इंसानु हो जंहिं हिन जे नाले जी तारीफ़ कई हुई। उन करे ज़रूरु हूअ सुठी औरत हूंदी। हिन सां जेको मोहबत ऐं हमदर्दीअ सां पेश अचे, उहो हिन लाइ ॼण त मोहबत ऐं प्यार जो हिकु बुत बणिजी थी वियो। ऐं उन जे बरक्स जंहिं हिन सां दोखो या सख़्ती ते कई, उन लाइ हिन खे पाण ई पाण नफ़रत थी थिए वई। पर संदसि मोहबत हिकु इम्तिहान हेठि अची वई। पीउ जो नालो छा अथई? किथे जो वेठल आहीं? उहो सुवालु न हो, ॼण त हिकु चमाट हुई। हिन जो मुंहुं सॼो काराइटिजी वियो ऐं हिन ॼण त ॾकंदे चयो, आउं ॿहिराणी जो वेठल आहियां, पर ॻोठ ऐं पीउ जो नालो न ॿुधाईंदुसि। हिन खे पक हुई त उन औरत ऐं नौजवान जो एतमाद उन जवाब ते ख़तमु थी वेंदो, पर औरत खिलंदे चयो, ठीकु आहे, न ॿुधाइणु चाहीं त न ॿुधाए, तोखे हिते केर बि ज़ोर न भरींदो। अॼु खां तूं हिन घर जो भाती आहीं। जेकी ॿियनि खे मिलंदो सो तोखे बि मिलंदो। फ़क़ति हिकु वाइदो आउं तोखां घुरी थी वठां, जे ज़ुबान ॾीं त चवां, चओ। अनवर जी दिलि में वरी एतमाद मोटी आयो। त ॿुध, जेकी हिन घर में थिए उन लाइ तूं को बि सुवालु न पुछंदे, जेसीं तोखां का ॻाल्हि पुछी न वञे उन ई बाबति ख़ामोश रहंदे। हिन घर खां ॿाहिरि निकिरण ते कंहिंसां बि उहा बिड़क न कढंदे त तूं रहीं किथे थो, हिन जाइ जो ॾिस कंहिंखे बि न ॾींदे। तोसां गॾु केरु थो रहे उन जो जवाब बि सही न ॾींदे। कॾहिं ईअं बि थींदो त तूं पुलिस में झलिजी पवें, पुलिस तोखे कुही छॾे, त बि तुंहिंजो अहिड़ो ई जवाबु हूंदो। माठ ऐं ख़ामोशी एतिरी क़दुरु जो पंहिंजो नालो बि न ॿुधाईंदे, सम्झई? जी हा, इहो वचन आहे। हिन थोरो फ़ख्र सां चयो। जॾहिं बि तुंहिंजी दिलि हितां खटी थिए तॾहिं मूंखे ॿुधाए वञी सघीं थो, पर हितां ॿाहिरि निकिरण खां पोइ पंहिंजे कंहिं बि साथीअ सां मिलण जी कोशिशि न कजे ऐं न का हिन घर बाबति का ॻाल्हि कढंदे। जेकॾहिं कढियई त ईअं चई हिन पंहिंजे विहाणे हेठां हिकु नंढिड़ो पिस्तौल कढियो, त पोइ आउं पाण या ॿियो को हिन घर जो माण्हू तोखे ॻोल्हे फ़क़ति हिकु गोलीअ सां तुंहिंजो मेजालो कढी छॾींदो। उहे लफ़्ज़ हिन अहिड़ी थधाई ऐं साज़ी अंदाज़ में चया जो अनूअ जे दिलि खे लोॾो अची वियो। हिन खे उन में को शक न हो
त उहो जेकी कुझु चई रही हुई सो करे बि ॾेखारींदी। उन औरत वरी चयो, असीं रज़न ऐं बदमाश आहियूं, पर असांजा पंहिंजा क़ाइदा आहिनि, उन्हनि ते असीं अमल करण खां सवाइ रही नथा सघूं। उन बदमाशीअ लाइ कॾहिं असांखे खून बि करणा था पवनि। ऐं जेकॾहिं अञा बि अव्हांजे दिलि में को शक हुजे त हींअर ई अव्हांखे जिते अव्हांजी मर्ज़ी हुजे उते ई मंज़ूर छॾे ईंदो। चओ रहंदव या वेंदव? हिते रहंदुसि। अलाए छो हिन जे वात मां ही लफ़्ज़ निकिरी विया। औरत जे मुंहं ते हल्की लालाण अची वई ऐं हिन तक़रीबन हॿकंदे चयो, हिते सभु मूंखे बाजी चवनि था, उन करे तव्हीं बि मूंखे बाजी चवंदा करियो। असांजी ज़ुबान में बाजी माना भेण, सम्झव? ऐं छोकिरा, तुंहिंजो नालो छा आहे? गुलू बाजी। गुलूअ मुख़्तसिर जवाबु ॾिनो। तो बि सभु ॻाल्हियूं ॿुधियूं, तोखे क़बूल आहिनि? बाजी, जिते अनु उते आ। जेका ॻाल्हि हिन खे क़बूल सां मूंखे अॻे ई क़बूल। बाजी मुड़कण लॻी ऐं पोइ हिन नौजवान ॾांहुं ॾिसी चयो, हिननि खे वञी कपिड़ा लटा वठी ॾे ऐं पोइ मूं वटि अचु त हिननि लाइ कुझु सोचियो। बसि हाणे वञूं? जी बाजी। नौजवान मंज़ूर चयो ऐं ही टे ई ॿाहिरि निकिरी आया।